नाज़रीन अॻिते वधंदे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बेटन ऐं कारुंजर जबल सूदो सिंध जे वसीलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जो कंदकोट मां निकितल मार्च कराची पहुची वियो। प्रेस क्लब आॾो जलसे खे ख़िताब दौरान अयाज़ लतीफ़ पली जे चयो आहे त इमरान ख़ान ॿुधी छॾ, जेको सिंध विरहाइण जी ॻाल्हि कंदड़नि जो यार आहे उहो गद्दार आहे। सिंध असांजी आहे। इमरान ख़ान सिंध में नफ़रत पखेड़े रहियो आहे। सिंध जे वसीलनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ जाननि जो नज़रानो बि ॾींदासीं। सिंध टोड़ण जी ॻाल्हि कंदड़ ॿुधी छॾनि त असां मुक़ाबिलो कंदासीं। GDI ऐं ॿिया इतिहादी PTI हुकूमत खां धार थी वञनि। उमेद आहे त PP हुकूमत हाणे पंहिंजो क़िबलो दुरुस्त कंदी। नासिर महमूद सूमरो चयो आहे त को बि माउ जो पुटु सिंध खे नथो विराए सघे। केतिरा बि ऑर्डिनेंस आणियो, कुझु बि कयो, सिंध जो पाणी हिकु फुड़ो बि न ॾींदासीं। पेश आहे गाज़ी झंडीअ जी ही रिपोर्ट। बेटन ऐं कारुंजर जबल सूदो सिंध जे वसीलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जो कंधकोट मां निकितल मोहबत सिंध सुजागी मार्च 5 ॾींहनि खां पोइ कराची पहुतो। गगर फाटक, मलीर ऐं ॿियनि इलाइक़नि में मार्च में शरीक धरती धड़ियुनि जी शानदार आजियां करे मथनि गुलनि जी वर्खा कई वई। जॾहिं त मार्च में शामिल कारकुननि ऐं बेटनि ते कब्ज़ो नामंज़ूर, सिंध जो विरहाङो नामंज़ूर जा नारा हंया विया। मार्च में शामिल काफ़िला कराची प्रेस क्लब आॾो पहुचण बाद एहतिजाज कयो वियो, जॾहिं त मार्च जलसे जी सूरत अख़्तियार करे वियो। जलसे खे ख़िताब कंदे क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे बेटन ते वफ़ाक़ी वालार ऐं आयरलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस खे गैर क़ानूनी करार ॾींदे चयो त सिंध जे अवाम बेटन ऐं कारुंजर सूदो ॿियनि वसीलनि ते कब्ज़े खे मुकमल तौरु रद्द करे छॾियो आहे। कंहिं में हिमत आहे त सिंध जे अवाम खां वसीला खसे ॾेखारे। अयाज़ लतीफ़ पली जो वज़ीर आज़म इमरान ख़ान ते तनक़ीद कंदे चयो त नए पाकिस्तान में माण्हू मरी रहिया आहिनि, माण्हुनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। ये जो नया पाकिस्तान बनाया है, इसमें लोग तड़प रहे हैं, मर रहे हैं, चीख रहे हैं, बिलख रहे हैं कि खुदा के वास्ते जीने दो। अयाज़ लतीफ़ पली जे चयो त असां कराचीअ में ताक़त जो मुज़ाहिरो करण आया आहियूं। 5 ॾींहनि ताईं ॻोठ ॻोठ वञी माण्हुनि खे सुजाग कयो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी असांजे शहीद भेण बेनज़ीर भुट्टो जो पुटु आहे। उमेद थो करियां त PP हुकूमत हाणे पंहिंजो क़िबलो दुरुस्त कंदी। बिलावल भुट्टो साहब को कहना चाहता हूँ, आप हमारी शहीद बहन के बेटे हैं। बहनों के बच्चों के लिए कोई नफरत, कोई हसद, कोई बुग़्ज़ नहीं होता। बिलावल साहब, आप ये रविश अब तब्दील करें कि सिंध में आपकी हुकूमत कोई काम करती है और काम करने के बाद आप नोटिस लेते हैं। आपसे उम्मीद करते हैं कि पीपल्स पार्टी अब अपना क़िबला दुरुस्त करेगी। अयाज़ लतीफ़ पली जे इमरान ख़ान, बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़ खे मुखातिब थींदे चयो त सिंध असांजी आहे, सिंध खे कंहिं फतह नाहे कयो। सिंध जे वसीलनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ जाननि जो नज़रानो बि ॾींदासीं। सिंध टोड़ण जी ॻाल्हि कंदड़ ॿुधी छॾनि त असां मुक़ाबिलो कंदासीं। हम उम्मीद करते हैं कि पीपल्स पार्टी, नवाज लीग और PTI ये बायमी तौर पर कोई ऐसा रास्ता निकालेंगी कि पाकिस्तान इस अजाब से निकल सके। और मैं बताना चाहता हूँ बिलावल साहब को भी, मरियम साहब को भी, इमरान खान साहब को भी कि सिंध हमारा, सिंध इनका है। अयाज़ लतीफ़ पली जो जज़्बाती अंदाज़ में तकरीर कंदे चयो त इमरान ख़ान ॿुधी छॾ, जेको सिंध विरहाइण जी ॻाल्हि कंदड़नि जो यार आहे उहो गद्दार आहे। इमरान ख़ान ॿुधी छॾ, जेको सिंध विरहाईंदड़नि जो यार आहे, जेको कराची सिंध चवंदड़नि जो यार आहे, जेको अंदरूनी सिंध जा इल्ज़ाम हणंदड़नि जो यार आहे। अंदरूनी सिंध चवण वारे वज़ीर आज़म जे बयान ते अयाज़ लतीफ़ पली जो चयो त इमरान ख़ान सिंध में नफ़रतूं पखिड़े रहियो आहे। इमरान ख़ान पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे, न त GDA समेत समूरा इतिहादी वफ़ाक़ी हुकूमत खां धार थी वेंदा ऐं GDA वारा बेटनि बाबति सदारती ऑर्डिनेंस बाबति PTI खां वज़ाहत तलब कनि। इमरान ख़ान, तू चाही तो अंदरूनी सिंध के लोग आके हुकूमत करते हैं। सिंध में नफरत न फैलायो। जेकॾहिं इहो इमरान ख़ान रविश नथो बदलाए ऐं जेकॾहिं PTI रविश तब्दील नथी करे त आओ हिन प्लेटफॉर्म तां गुज़ारिश थो कयां अख्तर मेंगिल खे, GDA खे, सभिनी खे पंहिंजा रास्ता अलॻि कयो। इमरान ख़ान जी हुकूमत छॾे ॾियो ऐं उनखे चवां थो त सिंध सभियो। ऐं तव्हांजे साम्हूं GDA जे ॿिनी मेंबरनि ऐं इंडिपेंडेंट मेंबर फहमीदा मिर्ज़ा साहिबा ऐं गौस बख्श खैर ऐं अली नवाज़ शाह खे चवां थो त जॾहिं इमरान ख़ान सिंध जा बेटा आणींदड़ ऑर्डिनेंस को आणे
अंदरूनी सिंध को चढ़े तव्हां उनका वज़ाहत तलब कयो ऐं जे वज़ाहत न ॾे लफ़्ज़ वापसि न वठे त लतड़ी छॾे ॾियो हुकूमत खे अची सिंधी आवाम कबियो। जलसे खे ख़िताब कंदे JUI अॻवान नासिर महमूद सूमरे चयो त को माउ जो पुटु सिंध खे नथो विराए सघे। सिंध पाकिस्तान खे पाले थी, जंहिंजो खाइबो आहे उन जो ॻाइबो आहे। दुश्मनी बंदि करियो, धरतीअ जी मालिकी बि हिकु इबादत आहे। केतिरा बि आॾीननि साणियो, कुझु बि कयो, सिंध जे समुंड जे पाणीअ जो हिकु फुड़ो बि न ॾींदासीं। शहीद खालिद महमूद जो खून न सिर्फ अयार लतीफ बली जो सा पर सिंध जे हिक हिक भाव गड आहे। 75% तहाजा पेट सिंध पई भरे, 75% अवाजी माल की सिंध पई करे। जंहिंजो खाइबो उन जो गाइबो, जंहिंजो खाइबो उन सां दुश्मनी आहे कभी दुश्मनी बंद कयो। खुदा जो कसम धरतीअ जी मालिकी करे थोड़ी इबादत हो सके। कलाबाग डैम परे जी गाल, कराची जी तक़सीम परे जी गाल, सिंध जी तक़सीम परे जी गाल, बेटन जो मसलो त परे जी गाल। केतिरा भी कानून पास कयो, केतिरा भी बिल पास कयो, केतिरा भी ऑर्डिनेंस आणियो, वाज़े तो टोक मौक़फ़ तो ॾियां। बेटन त परे जी गाल, हे सिंधी तव्हां खे समुंड जे पाणीअ जो हिकु क़तरो बि कोन ॾींदा।